नाज़रीन, MNV ड्रेन वटि पाणीअ जो दबाव वधण लॻो। MNV ड्रेन खे दादूअ तरफ़ पिणु रोणियूं पइजी वयूं। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत रोणियूं बंदि कयूं। उन हवाले सां वीडियो लिंक ते MNV ड्रेन वटि SS न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो मौजूद आहे। जी अकील, छा सूरत-हाल आहे? हाँ जी बिल्कुल, इन वक्त असीं MNV ड्रेन वटि मौजूद आहियूं जिथे मुसलसल पाणीअ जी चाड़ आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾे वज़ीर तरफ़ां जेको बाग़े यूसुफ खां कट ॾियारियो वियो मंछुर खे, उन बाद बि मंछुर में लाथ त न थी आहे, पर मूंखे ज़राइनि खां असांखे मालूम थियो आहे त मंछुर में अधु फुट खां हिकु भेरो ॿीहर मथे पाणीअ जी चाड़ थी आहे। हिन वक़्तु असीं MNV ड्रेन वटि मौजूद आहियूं। उतां जी सूरत हाल खां मां तव्हांखे आगाह कयां त हिते बि पाणीअ में मुसलसल चाड़ आहे। ऐं मां तव्हांखे जोही जी जेका सूरत हाल आहे उन खां बि आगाह कंदो हलां त जोही रिंग बंद वटि बि पाणीअ जो दबाव जेको आहे उहो मुसलसल वधी रहियो आहे। जोही पुलिस SHO नूर मुस्तफ़ा पठाण तरफ़ां शहर में ऐलान कराया पिया वञनि त फौरी तौर ते शहरी जेके आहिनि जोही रिंग बंद वटि पहुचनि। रिंग बंद वटि पाणी जो दबाव वधी रहियो आहे। जोही बि हिन वक़्तु ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फुलजी विलेज वटि MNV ड्रेन वटि मोरी आहे, उतां पाणी ओवरफ्लो पियो थिए, पाणी जो दबाव उते वधे पियो। उते पाणी जो दबाव वधण बाद हिते बि पाणी जी दबाव जेको आहे आस्ते आस्ते वधंदो। ऐं सूरत हाल जेका आहे हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त MNV ड्रेन वटि पाणी जे चाड़ बाद शहर में बि ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे।